लंडन हाई कोर्ट में ब्रिगेडियर राशिद नसीर जे हक़ में फ़ैसिलो जारी करे आदिल राजा के कूड़ो करार ॾिनो वियो आहे। लंडन हाई कोर्ट आदिल राजा के 50,000 पाउंड ॾंड ऐं ग़ैर क़ानूनी ख़र्च अदा करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालती फ़ैसिले मूजिबि 2022 जा समूरा इल्ज़ाम बेबुनियाद करार ॾिना विया आहिनि। बिना सबूतनि ऐं कूड़ ते ॿधल हुआ। आदिल राजा 28 ॾींहं ताईं फ़ैसिले जो ख़ुलासो समूरनि प्लेटफार्म ते वाज़े हंधनि ते लॻाइण जो पाबंद हूंदो। लंडन जी अदालत पारां कूड़ी दावा वर्जाइण खां रोकण लाइ सख़्त हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। लंडन हाई कोर्ट ब्रिगेडियर राशिद नसीर जे हक़ में फ़ैसिलो जारी करे आदिल राजा के कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। लंडन हाई कोर्ट आदिल राजा के 50,000 पाउंड ॾंड ऐं ग़ैर क़ानूनी ख़र्च अदा करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालती फ़ैसिले मूजिबि जून 2022 जा समूरा इल्ज़ाम बेबुनियाद करार ॾिना विया आहिनि। बिना सबूतनि ऐं कूड़ ते ॿधल हुआ। आदिल राजा 28 ॾींहनि ताईं फ़ैसिले जो ख़ुलासो समूरनि प्लेटफार्म ते वाज़े हंधनि ते लॻाइण जो पाबंद हूंदो।